नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त डिगड़ी मां खबर ॾींदाल डिगड़ी परसां ॻोठ भोगी खान नोहाणी में नौजवान समाजी अगवान मीर मुर्तजा नोहाणी शानदार मच कचहरी कोठाई, जंहिंमें रमज़ान नोहाणी, लेखक खालिद कुंभार, अब्दुल हसन शर, इकबाल बलोच, मंजूर रिंद, गुल मोहम्मद कलोड़ो समेत शायर अली चांडियो, क़ौमी रागी बीजल सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। मच कचहरी में आसपास जे शहरनि ऐं ॻोठनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत। आयल महिमाननि जी अली खान नोहाणी, मीर मुर्तजा नोहाणी, नज़ीर बुरगड़ी, नजीब नोहाणी ऐं नामवर उस्ताद मांझी मेघवाड़ आज्ञा करे रहा हुआ। उन मौके ते मुक़रर पंहिंजे किताब में चयो त सिंध जो उताक कल्चर जेको आस्ता आस्ता ख़त्म थींदो पियो वियो, उन कल्चर खे बचाइण लाइ पाण में नफ़रतूं ख़त्म करे मोहबत, अमन ऐं ॿधी पैदा करण लाइ ही मच कचहरी कोठाई वई आहे। सोशल मीडिया ते पूरी दुनिया सां गॾिजण सां गॾु पाण में ॻंढिजूं। हिन चयो त लतीफ़ असांजी क़ौम जो रूह आहे, अचो त पाण सभु मिली करे मोहबतुनि भरियो हिकु ॻोठ जोड़ियूं। मच कचहरी में मोहम्मद हसन नोहाणी ऐं ॿियनि सुगड़नि गुजारतूं ॾिनियूं, जॾहिं त क़ौमी शायर अली चांडियो पंहिंजी शायरी ॿुधाई त पिंडाल ताड़ियुनि सां गुंजजी थियो। क़ौमी रागी बीजल सिंधी राणो, सिंधी मंठार भील सरवर खेरी खूब दाद माणियो। मच कचहरी रात देर ताईं जारी रही। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।